अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, असां सॉल्व करे रहिया हुआसीं सिंधी लेक्चर जो पेपर आहे जेको SPSC कंडक्ट कयो 25 तारीख़ अप्रैल जी 2024 ताईं। उन में पहिरें हिसे में असां पहिरियां 15 सुवाल सॉल्व कया हुआसीं। हिन हिसे में असां 16 नंबर खां वठी करे 30 नंबर ताईं सॉल्व कंदासीं सुवाल। त शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, 15 सुवाल असां पढ़ियासीं, हाणे नंबर 16 था पढ़ूं। ज़मीर ख़ालिस जा केतिरा क़िस्म आहिनि? ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि। ज़मीर मुतकिलिम, ज़मीर हाज़िर, ज़मीर गाइब। इहे 3 थींदा आहिनि जा। ऑप्शन बी सही आहे। सवाल नंबर 17, जुमन चारण कहिड़ी सिन्फ़ जे करे मशहूरी हासिलु कई? इन जी ऑप्शन जेको आहे उहा सी सही आहे, मदह जे करे। ठीकु आहे। सवाल नंबर 18 आहे, नूर जुणेजो जो किताबु मज़हबी वहशी अदब जी कहिड़ी सिन्फ़ ते लिखियलु आहे? त इहो नाविल आहे। ठीकु आहे, ऑप्शन सी सही आहे। सवाल नंबर 19 आहे, शाइरी जी सिन्फ़ टिपो जो तालुक़ु कहिड़ी ॿोली सां आहे? त इहो जेका आहे पश्तो जी सिन्फ़ आहे। ऑप्शन सी हिते सही आहे। उन खां पोइ आहे असां वटि सवाल नंबर 20, शाह लतीफ़ कहिड़ा सुर किथे चया आहिनि? इन्हनि जो अहवालु हेठियुनि मां कहिड़े किताब में मिले थो? त इन जो जेको आहे किताबु लतीफ़ी सैर, इहो इन में मिले थो। ऐं हीउ लतीफ़ी सैर जेको आहे भेरूमल महरचंद आडवाणी जो लिखियलु आहे। सवाल नंबर 21, शाह जो गंज कहिड़नि फ़क़ीरनि जो सहेड़ियलु आहे? इहो तिमिर फ़क़ीर आरनि जो आहे, यानी कि तिमराणी फ़क़ीर। सवाल नंबर 22 आहे, सचल सरमस्त जी मसनवियुनि जो कुल तइदादु केतिरो आहे? हाणे इन में जेको सवाल जो जवाबु आहे उहो बी सही आहे, 8 आहिनि कुल मसनवियूं सचल सरमस्त जूं। सवाल नंबर 23 आहे, ख़लीफ़े नबी बख़्श पंहिंजे सुर केॾारो में सिंध जी कहिड़ी मशहूरु जंग जो ज़िक्र कयो आहे? हाणे हिते जेके जंगियूं ॼाणायल आहिनि उन में जेको ऑप्शन बी आहे खुरड़ी जी जंग, इहो सही आहे। ऑप्शन बी सही आहे। उनखां पोइ सवाल नंबर 24 आहे, सिंधी फ़ारसी जी लुग़त जवाहिरुल लुग़ात कंहिंजी मरतब कयल आहे? त इन जो जेको ऑप्शन आहे बी आख़ूंद अब्दुर रहीम, इहो सही आहे। उनखां पोइ सवाल नंबर 25 आहे, तहक़ीक़ी जर्नल भेटाई कहिड़ो इदारो शाया कंदो आहे? यानी कि हिकिड़ो इहो रिसालो आहे जेको आहे तहक़ीक़ ते आहे, शाह लतीफ़ जी तहक़ीक़ ते, भेटाई नालो आहे उनजो। त इहो जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो सिंधी शोबो जेको आहे उहो कंदो आहे, यानी कि ऑप्शन हिते सी सही आहे। ठीकु आहे। उनखां पोइ 26 नंबर ते आहे, जीतामड़ी जी डायरी आत्मकथा कंहिंजी तसनीफ़ आहे? इन जो जेको ऑप्शन ए आहे डॉक्टर सिरला देवी, इहा इन जी आहे। ठीकु आहे, ऑप्शन ए सही आहे। उनखां पोइ 27 नंबर ते आहे, लोक अदब मुताबिक़ लफ़्ज़ हुनर जी माना छा आहे? लोक अदब में हुनर चयो वेंदो आहे कारीगिरी खे। हिते जेका आहे कारीगिरी, उहो सही आहे। ऑप्शन बी सही आहे। सवाल नंबर 28, सिराज साहब मुताबिक़ सिंधी ॿोली में हर्फ़ इलत घणा आहिनि? हाणे इन जो जेको मूंखे सही जवाबु आहे किथे न मिलियो। अगरि तव्हांखे ख़बर आहे त कमेंट में ज़रूरु लिखिजो, इन जे करे मां इन खे कंहिं बि ऑप्शन ते टिक नथो कयां। ठीकु आहे। अचूं था असां सवाल नंबर 29 ते, 40 अखरनि ते मुश्तमिल सिंधी सूरत ख़ती जंहिंखे ख़्वाजकी सिंधी बि चयो वञे थो, कहिड़े दौर में ठाही वई? इहो जेको आहे ऑप्शन सी सही आहे। हिन में सूमरनि जे दौर में इहा ठाही वई। उनखां पोइ सवाल नंबर 30 आहे, वणजारो सिंध जे कहिड़े ख़िते जो लोकगीत आहे? त इहो ऑप्शन हिते बि सी सही आहे, थरपारकर जो आहे। इहो थर जूं मायूं जेको महबूब जेको हुनजो परे वियल हूंदो आहे उन जे लाइ इहो ॻाईंदियूं आहिनि। ही हुया 30। असां बक़ाया जेके आहिनि उहे वरी असां पंहिंजे ॿिए हिसे में सॉल्व कंदासीं। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।